अस्सलाम वालेकुम दोस्तों की आए उम्मीद करें आप सब दोस्त ठीक न खैरियत सां जी जी इन वीडियो में अभी दोस्तन के बताने वाला है ज़ाहिर जिंदगी ड्रामे जी अचण वाली किस्त 119 में छा थियण वारा जी तभी दोस्तन के बताइंदो हला ओठो शानी बेगम है कुर्बान जी शादी कराइंदो है अभी दोस्तन के बताइंदो हला गुलाम रबन है राणो वेंदा आहिनि जेको आहे त रईस गफ़ार खान वटि जीअं चवंदा आहिनि मीरा के इन वक्त कंहिं मां भी खतरो ना है जे तो ओठे मां भी इन वक्त खतरो ना है असा के इजाजत दियो तसी मीरा के वठी इन पंहिंजे घर जीअं त रईस गफ़ार खान मीरा के समझाए छॾींदो आहे त इन वक्त तूं माते हिकिड़ो एहसान कर जो मां पंहिंजे घर वञण खां हाली तूं मन इनकार कर जीअं हाली तूं मां थोरो वक्त तूं असांजी हवेली में रहो तुंहिंजो माते एहसान थींदो मतिलबु रईस गफ़ार खान उन खे चई छॾींदो आहे त हिन वक्त तूं घर वञण खां इनकार कर जीअं कमाल खान उन खे शादी करण जे लाइ मनाए वठे पाण जीअं त ज़बरदस्ती रईस गफ़ार खान शादी करण न ॾींदो कमाल खान के इन जे लाइ वरी रबन ऐं राणो मतिलबु गुलाम वेंदा आहिनि गॾिजी ऐं रईस गफ़ार खान उन्हनि सां मीरा सां मिलराईंदो अथनि ऐं मीरा इनकार कंदी आहे पोइ हे वापसि मोटींदा आहिनि रबन खे चवंदी आहे त हाली मां वक़्तु अचण ताईं हिते आहियां जीअं त कंहिं वक़्तु मां पाणी हली ईंदमि ऐं अवी दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त जीअं त अब्बास मारियो हुयो लुकमान खे उन जे खून एवज़ शानी बेगम जो संग कुर्बान के ॾिनो पियो वञे जीअं त उनजी शादी कुर्बान सां कराई वेंदी तो दोस्तों इहो अॼु जो वीडियो जेकॾहिं पसंदि आयो हुजे त लाइक कंदा कमेंट कंदा शेयर कंदा ऐं उन सां गॾोगॾु चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन खे क्लिक कंदा हिकु मैसेज ॾींदो हलां त जंहिं बि दोस्त खे यूट्यूब जो चैनल ठाराइणो आहे ऐं जा यूट्यूब जा 1000 सब्सक्राइब पूरा कराइणा आहिनि त असां सां नंबर ते राब्तो कंदा ऐं दोस्तनि खे ॿुधाईंदा हलो ऐं जंहिं बि दोस्त खे 4000 वॉच टाइम वठणा आहिनि पैसनि ते या 1000 सब्सक्राइब अवी दोस्तनि खे हिन नंबर ते तव्हां कॉन्टेक्ट कंदा मां सां राब्तो कंदा अवी दोस्तनि खे तव्हां जल्द खां जल्द असां 4000 सब्सक्राइब बि 1000 सब्सक्राइब 4000 वॉच टाइम ॾींदासीं।